अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां पंहिंजी वीडियो तां कॉपीराइट वारो म्यूज़िक हटाए ऐं पंहिंजे ओरिजिनल आवाज़ खे बचाए सघो था। कीअं? यूट्यूब नओं फीचर मुतारफ़ करायो आहे जेको आहे बीटा में, पर तमामु कमाल जो आहे, जंहिंसां जेकॾहिं तव्हांजे बैकग्राउंड म्यूज़िक ते को कॉपीराइट आयो आहे त तव्हां उनखे हटाए सघो था। हालांकि तव्हांजो जेको ओरिजिनल वॉइस आहे, जेको तव्हांजो डायलॉग आहे, उन में कंहिं बि क़िस्म जो को फ़र्क़ु कोन ईंदो। तव्हांजी वीडियो तां कॉपीराइट बि हटी वेंदो। कीअं? हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। उनखां अॻु जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो। तव्हांजी ज़िंदगी जी सभई तकलीफ़ूं, ॾुख, दर्द, ग़म सभु ख़तमु थी वेंदा। अचो त शुरूआत कयूं। सो दोस्तों, जी आऊं यूट्यूब ते ईंदुसि ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था इम्पोर्टेंट नोटिफिकेशंस में। सो हिते मूं छा रिसीव कया, वीडियो रिसीव्ड अ कॉपीराइट क्लेम। ओ यार, हीउ जॾहिं बि ईंदो आहे न तॾहिं दिलि खे माना उहो थी वेंदो आहे, सम्झी सघो था। ऐं इहे साॻी जेका ईमेल आई आहे उन में बि लिखियलु आहे त मूंखे कंहिं पंजाबी कंपनी, म्यूज़िक कंपनी पारां हिकिड़ो कॉपीराइट लॻो आहे। छो त मूं हिकिड़े वीडियो में जंहिंमें इहो ॿुधायो 3D वारो लोगो कीअं ठाहे, उन में हिकिड़ो म्यूज़िक यूज़ कयो जंहिं ते कॉपीराइट ओनर पारां मूंखे कॉपीराइट लॻो आहे, जेको आहे स्वीट पंजाबी जे पारां। ठीकु आहे, सो हिनखे आउं रिमूव कंदुसि। पर जेकॾहिं हिनखे आउं रिमूव उन वक़्त में जेकॾहिं हुनखे रिमूव बि करे सघियुसि त मुंहिंजो डायलॉग हलियो वञे हा, पर हाणे डायलॉग कोन वेंदो। हिते क्लिक करण सां तव्हां ॾिसी सघो था त वीडियो कांट बी मोनेटाइज़। इहो वॾो मसइलो आहे। हितां खां हेसि ताईं इहो लॻियलु आहे कॉपीराइट, जेको आहे 4 मिंट 4 सेकंड खां शुरू थिए थो, 7 मिंट 11 सेकंड ताईं यको म्यूज़िक उहो ई लॻो पियो आहे। सो हुन में आहे कॉपीराइट। जेकॾहिं हुनखे आउं प्ले कंदुसि त तव्हांखे आउं आवाज़ कोन ॿुधाईंदुसि, हिन जे करे जो इहो वायरस वांगुरु वरी हिन वीडियो खे लॻी ईंदो। ऐं सम्झी सघो था, वधीक होशियारु आहियो। यूज़ यूर कॉमन सेंस। सो हिते सिलेक्ट एक्शन ते क्लिक करे 3 ऑप्शन मिलनि था, उन्हनि मां तव्हांखे हिनखे ट्रम बि करे सघो था। बहरहाल ट्रम खे कोन्हे करिणो, रिप्लेस कोन्हे करिणो, म्यूट सॉन्ग ते क्लिक करिणो आहे, पर म्यूट सिर्फ़ु सॉन्ग खे करिणो आहे। कीअं? हिते क्लिक करियो। क्लिक करण खां पोइ हेठि ॾिसो, ही तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिले पियो, म्यूट सॉन्ग ओनली। बीटा में सिर्फ़ु सॉन्ग ई म्यूट थींदो, तव्हांजो डायलॉग कोन म्यूट थींदो। हिन ते क्लिक करे कंटिन्यू करे म्यूट ते वधीक हिनखे पढ़ी वठो त इहो प्रोसेस जेको आहे कुझु टाइम वठी सघे थो। बहरहाल हीउ कम जो आहे। हाणे जेको सॉन्ग आहे उहो म्यूट थियण जे प्रोसेस में आहे, यानी उहो कमु हले पियो। घणी देरि में थींदो, उनखां पोइ मूंखे नोटिफिकेशन ईंदो तव्हांजो वीडियो हाणे रेडी आहे, मोनेटाइज़ थी सघे थो। ज़बरदस्त। त दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट में ॿुधायो, ज़रूरु ॿुधाइजो। ऐं हीअ वीडियो पंहिंजनि भाउरनि, यूट्यूबरनि भाउरनि सां ज़रूरु शेयर कयो। हिन वीडियो खे हिकिड़ो लाइक हणी छॾियो। ऐं मिलंदो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।